सैदआबाद प्रेस क्लब जा सहाफ़ियो अस्सलाम वालेकुम। अॼु असीं अवां वटि सईदाबाद में थियल कल्ह जेको सान्यो थियो आहे जंहिंमें 11 माण्हू कोच जे ड्राइवर शहीद करे छॾिया आहिनि। सॼे जो सॼो केस जेको आहे हिकिड़नि मज़लूम माण्हुनि जो आहे जेके माण्हू पंहिंजे मज़दूरीअ ते वञी रहिया हुआ ऐं उन्हनि खे कोच जे ड्राइवर जेके सदाई हिते माण्हू मारण में मशहूरु आहिनि ऐं हुननि खे टाइम जी त गिनती हूंदी आहे पर इंसान ज़ात जी गिनती न हूंदी आहे। 11 माण्हू अजल जो शिकार थिया आहिनि। इन खां अॻु में काफ़ी माण्हू अजल जो शिकार थिया आहिनि। असीं उन सिलसिले में आया आहियूं। अॼु उन्हनि मिसकिननि जे तॾे ते विया आहियूं। हू रत जा ॻोढ़ा पिया ॻाड़ीनि। हिते जो को बि चूंडियल नुमाइंदो, हिते जो को बि जेको बासर माण्हू सवाइ सरफराज़ राहूअ जे को बि हुननि जे तॾे ते कोन पहुतो आहे। हिननि माण्हुनि सां हिकिड़ो नाहक थियल आहे। DC आयो आहे, उन मज़ाक़ कई आहे त असीं हिननि खे 10,000 ॾियूं था। छा सिंध जो माण्हू एतिरो वेगाणू आहे जो उन जे लाश खे 10,000 ॾिना था वञनि, जॾहिं त ॿियनि सूबनि में को बि हादसो थींदो आहे त 2-2 लख 5-5 लख मुआवज़ो ॾिनो वेंदो आहे त जीअं हुननि जे पोयारनि जी पोइवारी थिए। हीअ सिंध जे माण्हू सां मज़ाक़ आहे ऐं हिन में मोटरवे पुलिस इन्वॉल्व आहे जेका हिते रिश्वत वठी हिननि खे तेज़ गाॾियूं हलाइण लाइ मजबूर थी करे। ऐं उन करे असीं आया आहियूं ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो था करियूं त फौरी तौर ते मुआवज़े जो ऐलान कयो वञे ऐं असां इंशाअल्लाह जल्द जीअं ई तॾो खजंदो त 2 ॾींहंनि खां पोइ 3 ॾींहंनि खां मीटिंग करे APC सॾाईंदासीं, पिटीशन दाख़िल कंदासीं। असीं पंहिंजे मज़लूम माण्हुनि जी वकालत कंदासीं ऐं उन्हनि माण्हुनि जो केस विढ़ंदासीं ऐं सॼी सिंध जे सान्हे वंद माण्हुनि खे अपील था करियूं त हीउ जेको हेॾो वॾो सान्यो थियो आहे, हेॾो वॾो हादसो थियो आहे, हिकिड़ा पोरियत जेके आहिनि पंहिंजे बचनि जे पेट पालण लाइ वञी रहिया हुआ, उन्हनि खे ईअं बेगुनाह मारियो वियो आहे, शहीद कयो वियो आहे। उन्हनि जे लाइ मुआवज़ो कयो वञे। कल्ह हेॾो सान्यो थियो, हुननि जे जनाज़े नमाज़ में न असांजो MP आयो, न असांजो वज़ीर आयो, न असांजो MNA आयो, न असांजो सेनेटर आयो, न ज़िले काउंसिल जो चेयरमैन आयो आहे। हीअ असांजे माण्हुनि जा चूंडियल नुमाइंदा आहिनि। उन्हनि खे को बि हक़ कोन्हे त तव्हीं असांजे माण्हुनि जी नुमाइंदगी करियो। जिन माण्हुनि जी तव्हीं परखोड़ नथा लहो, जिन माण्हुनि जी तव्हीं संभाल नथा लहो, उन्हनि माण्हुनि खां वोट वठी, वज़ारतूं वठी ऐं तव्हीं कुर्सियूं था मारियो। इन करे प्रोग्रेस अलायंस तरफ़ां असां हिननि माण्हुनि जे ख़िलाफ़ बाक़ाइदे तहरीक हलाईंदासीं। असां जल्द APC सॾाईंदासीं त जीअं असीं पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कयूं ऐं असां इहो मुतालबा था कयूं त फौरी तौर ते हिननि जे बचनि खे रोज़गार ॾिनो वञे ऐं उन्हनि जे लाइ नौकरीअ जो ऐलान कयो वञे ऐं हुननि खे गुज़र सफ़र लाइ पैकेज जो ऐलान कयो वञे। ॿी सूरत में असां इहा तहरीक हलाईंदासीं त सिंधी माण्हुनि खे जेको बेगुनाह मारण जी साज़िश थी रही आहे उहा बंदि कई वञे। न त हीअ जेका तहरीक आहे सॼी सिंध में तहरीक हलंदी ऐं हिननि माण्हुनि खे केफ़र किरदार ते पहुचाईंदी।